अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद तो खुश हूंदा। केनालनि वारे मामले ते एहतजाजनि ज़रिए कारपोरेट फार्मिंग जे मामले ते एहतजाजनि ज़रिए सिंध जेको मल्हायो आहे उहो कंहिंखां लिकियलु न आहे। शहर ॻोठ वाहण वस्ती सिंध जेको मल्हायो आहे उनखे सलाम पेश करियूं था। हाणे कंबर में 26 अप्रैल छंछर जे ॾींहुं आबादगार अॻुवाणनि मोहम्मद अली हकड़ो साहब, असांजे प्यारे दोस्त मोहम्मद अली हकड़ो साहब, PTI ज़िले जो सदर आबादगार अॻुवाण, ऐं असांजो भाउ मोहसिन काज़ी साहब पंहिंजो प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कयो आहे जलसे जो कंबर में 26 तारीख़ ते, जंहिंमें क़ौमी क़यादत राशिद मोहम्मद सुमरो साहब, अयाज़ लतीफ़ पलीजो साहब, ज़ैन शाह साहब, जूनियर ज़ुल्फ़कार, मौज़म अब्बासी साहब ऐं ॿिया अॻुवाण शिरकत कनि पिया, हलीम आदिल शेख साहब। असां सभिनी दोस्तनि ते ज़िम्मेवारी आहे, फ़र्ज़ु आहे, हिन वक़्तु सिंध सां गॾु बि पाण साबित कयूं त मुतहिद आहियूं। जीअं गंबट वारनि साबित कयो त असां सुजाॻ आहियूं, असां निंड न आहियूं, असां पंहिंजे क़ौमी हक़नि वठण लाइ मुतहिद आहियूं। जीअं बबूरलूअ में असांजा वकिला ॿाहिरि साबित कनि पिया त असांजो कारोबार वॾो मामिलो आहे उन ते ॻाल्हाइण जो, त पंहिंजो उन्हनि जो कारोबार, उन्हनि जी थधियूं ऑफिसूं छॾे उहो अलॻि हिकिड़ी वीडियो रखबी। पर जेको मल्हाइनि पिया हू प्रोफेशनल माण्हू सिंध सां मल्हाइनि पिया, उहो असांजे तव्हां ते बि हिन महिल ज़िम्मेवारी आहे। मां सम्झां थो छो जो सिंध में सभ खां वधीक मुतासिर ज़िलो कंबर शदादकोट थिए थो पाणीअ जे हवाले सां। नसीराबाद सिंध जो कंबर शदादकोट जो तालको, नसीराबाद शहर एरीश चांवरनि जी एशिया जी वॾे में वॾी मंडी हुजण करे जेकॾहिं पाणी नथो पहुचे त वधि में वधि मुतासिर थिए थो। इन करे अचो त मुतहिद थी ऐं कंबर जे जलसे खे कामयाबु करे हुकुमराननि खे पैगाम ॾियूं त तव्हां जेको ज़ुल्म कयो पिया उन ज़ुल्म जे ख़िलाफ़ु सिंधी क़ौम, कंबर वासी, नसीराबाद वासी उथी खड़ा थिया आहिनि ऐं तव्हांखे भॼण जो रस्तो बि न ॾींदा। जीए सिंध, जीए सिंधी क़ौम, सिंधी अवाम।